नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे दारावाण में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे मज़लूमनि जो आवाज़ सीनियर सहाफ़ी मुश्ताक सरकी जे मान में कंडरा में बुखारी पेट्रोल पंप भरिसां प्रोग्राम थी गुज़रियो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे दारावाण में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर अब्दुल सत्तार मेहराणी पंहिंजी रिपोर्ट में। सिंध जो अरडो पुट मज़लूमनि जो साथी सीनियर सहाफ़ी मुश्ताक सरकी जे मान में कंडरा में बुखारी पेट्रोल पंप भरिसां प्रोग्राम थी गुज़रियो। सिंध खे ॿिनि हिसनि में विरहाइण कॾहिं कोन ॾींदासीं। कंहिं बि मज़लूम खे काई तकलीफ़ हुजे त हिकु कॉल कंदा, मां दिलि व जान सां उन जी मदद कंदुसि जेका मुंहिंजे लाइ इबादत हूंदी। मुश्ताक सरकी हिते असीं सभु क़ौम आहियूं, बाक़ी ज़ातियूं सुञाणप जूं निशानियूं हूंदियूं आहिनि। मुश्ताक सरकी जो जलसे खे ख़िताब। तफ़सील मूजिबि कंडरा बुखारी पेट्रोल पंप भरिसां सिंध जे बहादुर लीडर मज़लूमनि जो साथी सीनियर सहाफ़ी मुश्ताक सरकी जे मान में हिकु आलीशान प्रोग्राम मुनक़िद कयो वियो, जंहिंमें आयल महिमाननि जो पुरजोश इस्तक़बाल कयो वियो। उन्हनि मथां गुल निछावर कया विया ऐं उभ ॾारींदड़ नारा हया विया। आयो आयो शेर आयो आयो, मुश्ताक सरकी शेर आयो, उन जा नारा लॻंदा रहिया। पिंडाल में पहुचण शर्त मौजूद पुरसितारनि भाकुर पाए वेलकम वेलकम मुश्ताक सरकी वेलकम कंदा रहिया ऐं सेल्फियूं कढाईंदा रहिया। प्रोग्राम तिलावत कलाम पाक सां शुरू कयो वियो, जंहिं बैदि आयल महिमाननि मुश्ताक सरकी, अब्दुल क़यूम कटपर, ज़ाकिर हुसैन समो, ज़मीर हुसैन मशोरी, सनाउल्ला कटपर, अब्दुल रज़ाक जलबाणी, नादर हुसैन जूणेजो समेत ॿियनि साथियुनि खे सिंध जी सूखड़ी, अब्दुल फ़कीर, अब्दुल मजीद कटपर, अब्दुल रहमान अंसारी, अब्दुल सत्तार मेहराणी, अब्दुल समी तुन्यो, सफ़दर मुग़ल पठान, काज़ी काशिफ़ ऐं ॿियनि गुलनि जा हार ऐं सिंध जी सूखड़ी अजरक पिणु ओढाया विया। उन ई प्रोग्राम जे आख़िर में न्याज़ लंगर जो बंदोबस्तु पिणु कयो वियो हो। जी मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।